अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वक़्त बलिकार माहिया फराशाह सब खबरें एक नज़र हेडलाइन ते। आज़ाद कश्मीर में चूंडुनि जे पहिरें मरहले जी पोलिंग जारी। अॼु मीरपुर डिवीज़न जे 3 ज़िलनि मीरपुर, कोटली ऐं भंबर में इलेक्शन 13 तकनि ते वोटिंग बिना कंहिं वक़्फ़े जे शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदी। कोटलीअ जी पोलिंग स्टेशन नंबर 36 ऐं 37 ते पोलिंग देर सां शुरू थी। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग विच में सख़्त मुक़ाबलो। IBP ऐं आज़ाद उम्मीदवार बि मैदान में लथल। नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्ला पारां LA 10 कोटलीअ में धांधलीअ जो इल्ज़ाम। राणा सनाउल्ला चयो आहे त प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं अमलो पोलिंग बैग समेत पकड़ियो वियो आहे। आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर जांच कनि। लीगी अॻवान जो चवणु आहे त जांच थियण ताईं LA 10 कोटलीअ ते चूंडूं रोकियूं वञनि। हक़ीक़तूं साम्हूं अचण ताईं नतीजा क़बूल न कया वेंदा। पीपल्स पार्टी राणा सनाउल्ला जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। नदीम अफ़ज़ल चयो आहे त जंहिं पोलिंग स्टेशन ते एतिराज़ आहिनि उन जो अमलो PTI कारकुन जे घर में रहियल हुयो। आज़ाद कश्मीर जूं चूंडूं मुनसिफ़ाणे ऐं शफ़ाफ़ अंदाज़ में करायूं वञनि। सेनेटर शीरी रहमान चयो आहे त LA 12 जी पोलिंग में हथियारबंदनि जी दाख़िल थियण जी इत्तलाउनि ते ॻणती आहे। नवाज़ लीग जे बेबुनियाद इल्ज़ामनि बावजूद LA 10 जी चूंड अमलो तब्दील कयो वियो। नवाज़ लीग चूंड अमले खे तकरारी बणाइण जी कोशिश पई करे। सईद गनी चयो आहे त कश्मीरियुनि खे हक़ हाकमियत, हक़ मिल्कियत ऐं हक़ रोज़गार जी ज़रूरत आहे। पाकिस्तान पारां भारतीय वज़ीर दिफ़ा जे वालायल कश्मीर बाबति 6 ॾियारींदड़ बयाननि जी मज़म्मत। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर अंद्राबी चयो आहे त भारत जा बयान अमन खे ख़तरे में विझण जी पॉलिसी जी अक्कासी कनि था। पाकिस्तान जे अज़म खे कमज़ोर नथो करे सघिजे। पाकिस्तान कंहिं बि मुहिम खे नाकाम बणाइण लाइ पुरअज़म आहे। ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनई चयो आहे त अमरीकी ऐं सेहोनी जबर ख़िलाफ़ मज़ामत खां सवाइ को बि रस्तो नाहे। लबनान मथां सेहोनी अगराई जो ख़ात्मो बुनियादी शर्त आहे। पंहिंजे पैगाम में ईरानी सुप्रीम लीडर चयो आहे त हज़बुल्लाह जे जिदोजहद दुनिया लाइ पैगाम आहे। हज़बुल्लाह जो दिफ़ा ईरान जी स्ट्रेटेजिक ज़िम्मेवारी आहे। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बगई चयो आहे त अमेरिका खे ॻाल्हियुनि जी बहाली लाइ दरख़्वास्त नाहे कई। ईअं करणु असांजी फितरत नाहे। सालिस असांखे अमेरिका तरफ़ां पैगाम पहुचाइनि था। फ़िलहाल असांजी अमेरिका सां का बि ॻाल्हि ॿोली न पई थिए। ईरानी परॾेही वज़ीर तर्जुमान वधीक चयो आहे त अमान सां हलंदड़ ॻाल्हि ॿोल जो अमेरिका सां तालुक़ नाहे। हुर्मुज़ जो इंतज़ाम बाबति ईरान ऐं अमान विच में ॻाल्हि ॿोल मुस्तबित रही। यूक्रेन पारां ईरानी जहाज़ खे निशानो बणाइणु ख़तरनाक क़दम आहे। नार जा कुझु मुल्क ईरान ख़िलाफ़ अमेरिका जे जंग में मुलविस आहिनि। ईरान अमेरिका खे जंग जे ख़ात्मे जो तयन करणु न ॾींदो। टंगवाणी वेझो उन्नड़ कैनाल खे 100 फुट घारो। 100 एकड़नि ते पोखियल सारियालो फ़सुल लुढ़ी वियो। पाणी घरनि में दाख़िल। ॻोठ रसूल बख्श बैलकाणीअ वटां कैनाल खे लॻल घारो बंदि करण जूं कोशिशूं। इंतज़ामिया ग़ाइब। मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण लॻा। बहरान वेझो संगावती तकरार तां माउ पुट गोलियूं हणी क़तल। ॻोठ गुल मोहम्मद चचा में जवाबदारनि जो घर मथां हमलो। फायरिंग में औरत इनायता ऐं संदसि पुट नज़ीर अहमद चचो मारिजी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी। वाक़े बाद धुरनि में छिकताइण वारी सूरत हाल।